मूंखे यादि आहे तफ़सीर शरीफ़ में इन आयत शरीफ़ जे हेठां या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलैहि तौबतन नसूहा जे आयत शरीफ़ जे हेठां जंहिंमें रब करीम फरमाए त ए मोमिनो अल्लाह से जल शान जे दरबार में तौबह कयो। तौबह साबुण गुनाह आहिनि मर रूह आहिनि तव्हांजा कपड़नि वांगुरु जेकॾहिं कपिड़े खे मर चंबड़ींदी वञे ऐं साबुण सां धोइजेसि न त मर खाई वञेसि जेकर पितो खाई वञेसि। पर रब करीम फरमायो आहे त जिथे मर आहे उते मूं साबुण बि पैदा कयो आहे। मुंहिंजा बाना तूं इस्तग़फ़ार कंदो कर आवल आख़िर ॾींहं जे अंदरि सुबुह ऐं शाम इस्तग़फ़ार कर त सुबुह जे इस्तग़फ़ार सां राति जूं मेरायूं कुल धोई छॾिया आहिनि ऐं शाम जे इस्तग़फ़ार सां ॾींहं जूं जेके मेरायूं आहिनि तुंहिंजा साबुण सां धोई छॾींदा।